अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैराज किचन। अॼु असां मैराज किचन में ठाहींदासीं मज़ेदार बेसण जी बर्फ़ी। ही बेसण जी बर्फ़ी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां खंडु विझूं था 1 कप, पाणी विझूं था 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। हाणे विझूं था ज़ाफ़रान 1/4 टीस्पून ऐं मिक्स कंदासीं ऐं हाणे एतिरो पचाईंदासीं जेसि ताईं त शीरो तयारु थी वञे। जी फ्रेंड्स, असां खंड ऐं पाणी जी मिक्सचर केतिरो पचायो आहे त मिक्सचर घाटो थी वियो आहे ऐं शीरो तयारु थी वियो आहे। हाणे असां हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में असां देसी घी विझूं था 1 कप, बेसण विझंदासीं 2 कप्स ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर 1/2 टीस्पून ऐं मिक्स कयूं था। मिक्स करण खां पोइ हाणे असां तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 15 खां 20 मिनट्स ताईं असां बेसण खे चङी तरह सां भुॻो आहे। हाणे विझूं था शीरो जेको असां पहिरियां खां तयारु करे रखियो हुयो। शीरो विझण खां पोइ चङी तरह सां चमचो हलायो आहे ऐं हाणे घाटे थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, हलवो घाटो थी चुको आहे त हाणे असां हिकु ट्रे में विझूं था ऐं चङी तरह सां फैलाईंदासीं। हलवे जी लेयर चङी तरह सां लॻाइण खां पोइ हाणे असां गार्निश कयूं था। गार्निशिंग जे लाइ असां विझूं था 1/4 कप कुटियल काजू ऐं 1/4 कप कुटियल बादामियूं। ड्राई फ्रूट खे चङी तरह सां फैलाए छॾियो आहे ऐं हाणे असां हलवे खे चङी तरह सां थधो थियण ॾींदासीं। जी फ्रेंड्स, हलवो थधो थी वियो आहे त हाणे असां पीसिस में कट कयूं था ऐं असांजी मज़ेदार बेसण जी बर्फ़ी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु हीअ मज़ेदार ऐं आसान मिठे जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।